नाज़रीन, चीन आलमी वबा कोरोना वायरस के शिकस्त ॾियण में कामयाब थी वियो आहे। वबा जे गढ़ वुहान शहर में लॉकडाउन ख़त्म किया वियो आहे, जॾहिं त शहर में ज़िंदगी मामूल ते अची वई आहे। वुहान शहर में लॉकडाउन ख़त्म थियण जा तफ़सील रसूल बख्श शेख जी हिन रिपोर्ट में। चीन कोरोना वायरस के शिकस्त ॾेई वबा जे सभ खां वधीक मुतासिर वुहान शहर खे खोले छॾियो आहे ऐं सफ़री पाबंदियूं बि ख़त्म कयूं आहिनि। 76 ॾींहनि जे लॉकडाउन जे ख़ात्मे ते शहरनि पारां जश्न पिणु मल्हायो वियो। कोरोना वायरस जी वबा सभ खां पहिरियां चीन जे 4 करोड़ आबादी रखंदड़ सूबे होबे जे तख़्तगाह वुहान में दाख़िल थी हुई। वुहान शहर खे 23 जनवरी खां मुकमल तौर सील कियो वियो हो। लॉकडाउन के खात्मे बाद आलमी वबा कोरोना वायरस जो गढ़ बणियल चीन जो 1 करोड़ 10 लख आबादी रखंदड़ शहर वुहान खुली वियो आहे। चीन जे मक़ामी मीडिया मुजिब अंगार जे ॾियारे ते 76 ॾींहनि जे लॉकडाउन खां पोइ वुहान शहर खे अच वञ लाइ खोलियो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं 2 पहिरनि जे वक़्तु ट्रैफिक जे अमलदारनि गाॾियुनि खे बि वुहान शहर खां ॿाहिरि वञण जी इजाज़त ॾिनी। चीन कुझु ॾींहं अॻु ऐलान कयो त 8 अप्रैल ते 1 करोड़ 10 लख आबादी रखंदड़ शहर वुहान मां लॉकडाउन ख़त्म कयो वेंदो। आलमी वबा कोरोना वायरस होबई सूबे जे तख़्तगाह वुहान मां 31 दिसंबर 2019 ते कर खयो हो। वबा तेज़ीअ सां पखिड़िजी महकंदड़ ऐं जरकंदड़ शहर खे सुनसान ऐं वीरान बणाए छॾियो हो। चीन में जनवरी महीने खां पोइ काल्ह पहिरियों ॾींहुं हो जो कोरोना वायरस विघे को बि माण्हू फौत न थियो ऐं वुहान में नवनि केसनि जो तादाद बि तमामु घटि थियो। 11 हफ़्तनि खां घरनि में बंदि शहरनि में लॉकडाउन ख़त्म थियण बाद नओं जोश ऐं अज़म नज़र अची रहियो आहे। शहरनि एशिया, यूरोप ऐं अमेरिका पारां खुलियल दिलि सां इमदाद करण जो बि जश्न मल्हायो वियो। पर ख़बरूं इदारे मूजिब चीन वैक्सीन खां सवाइ कोरोना वायरस जी वबा खे महदूद कयो। आलमी वबा सबबि चीन में 3331 माण्हू अजल जो शिकार बणिया, जॾहिं त 81,000 खां वधीक माण्हू बीमारी जे वकड़ में आया।